दोस्तों ही तस्वीरूं जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे आज़म मैंगल जो यानी दुलाब ड्रामे जी शूटिंग जूं आहिनि जिते आज़म मैंगल खे कुझु जेको आहे ॻोठ जा हिकु वैशी गुंडा चोधार वकोड़ियूं बीठा आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त आज़म मैंगल बि हिकु सुठे नमूने सुठे घराणे सां तालुक़ु रखे थो, लेकिन उन जा दुश्मन ताक़तवर आहिनि ऐं जंहिं ते हुनजो जहिड़ो हले थो। साईं निसार शाह जेको आहे आज़म मैंगल जो दुश्मन आहे ऐं ॿियो इजाज़ मल्हाह यानी बख़्त बि जेको आहे आज़म मैंगल यानी रबन जो दुश्मन इन ड्रामे में ॾेखारियो वियो आहे ऐं सुठी इन में मार धाड़ ॾेखारी वई आहे। हथियारनि जो कल्चर घणो ॾेखारियो वियो आहे, हथियार कल्चर खे प्रमोट कयो वियो आहे दुलाब ड्रामे में ऐं सुठे नमूने सां हिन जी वाह वाह कई वई आहे ऐं शूटिंग जेका हली रही आहे धमाके सां हली रही आहे। इन में ॿ धुरियूं वॾेरा आहिनि, आज़म मैंगल आहे, अब्बास गुल ओडाणो आहे, उम्मीद अली कलवड़, ख़ादिम खोखर, सुठा सुठा अदाकार पंहिंजी अदाकारी जा जुहर ॾेखारे रहिया आहिनि। दोस्तो हीउ ड्रामो वॾो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, लेकिन जेको दुलाब ड्रामो आहे इहो ज़हर ज़िंदगी जे बराबरि ऐं मट जो ड्रामो आहे, घटि न आहे ज़हर ज़िंदगी खां, उन जो मट आहे ऐं सुठो ड्रामो आहे। लेकिन इन में हिकिड़ी शइ ॾेखारी वई दुलाब ड्रामे में ॿुधायो वियो फरज़ंद मलिक खजू जो त असां हथियारनि खे प्रमोट न कंदासीं, लेकिन हिन में जेको असां ॾिठोसीं त हथियारनि खे उन्हनि घणो ऐं पोइ इन जा ॻाल्हि कई हुई त जेको आहे हाणे असां कुझु अलॻि कमु कंदासीं, नओं कमु करे ॾेखारींदासीं। लेकिन वरी जॾहिं तस्वीरां मुंहिंजे हमरा मोकिलियूं ऐं मूं वटि तस्वीरां पुगियूं ऐं मां जी पूरी डिटेल ॾिठी त हथियार कल्चर बि ॾेखारियो वियो आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा।